पटईदन में पसंद जो परिणो कंदड़ जोड़ी माइटनि खिलाफ़ एहतजाज कयो आहे। मीरपुर ख़ास जे शहर जुडो वासिड़ नारी फिज़ा शीदी गंबट जे अदालत में नौजवान मुजीब जोयो सां पसंद जी शादी करे छॾी। अदालत में पसंद जो परिणो करण बाद जोड़ी पटईदन प्रेस क्लब ते पहुची दाहींदे चयो आहे त हुननि पंहिंजे मर्ज़ी ऐं रज़ा ख़ुशी सां पसंद जी शादी कई। अहिड़े अमल खां पोइ नारी जा माइट संदन जान जा वेरी बणिजी विया आहिनि। नारी फिज़ा शीदी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त संदसि वालिद एजाज़ शीदी, चाचो शहज़ाद उन्नीब सर मोहम्मद उर्फ़ सरू शीदी ऐं ॿिनि पारां खेनि मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिंजे करे हू ख़ौफ़ विचां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। हुन जो वधीक चवणु हो त माइटनि पारां संदसि अगवा जो कूड़ो केस मुड़ुसु मुजीब ऐं उनजे माइटनि ख़िलाफ़ दाख़िल करायो आहे, जंहिंखां पोइ पुलिस खेनि मुसलसल तंग करे रही आहे। नारी एसएसपी खैरपुर समेत ॿिनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खेसि कंहिं बि अगवा नाहे कयो। माइटनि पारां दाख़िल कूड़ो केस ख़तमु करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। इंतिहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त मीरपुर ख़ास जे शहर जुडो वासिड़ नारी फिज़ा शीदी नौजवान मुजीब जोयो सां पसंद जी शादी करे छॾी आहे। गंबट जी अदालत में पसंद जो परिणो करण खां पोइ जोड़ी प्रेस क्लब ते पहुची दाहींदे चयो आहे त हुननि पंहिंजे मर्ज़ी ऐं रज़ा ख़ुशी सां अदालत में पसंद जी शादी कई। पसंद जो परिणो करण खां पोइ संदन माइट जान जा वेरी बणिजी खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नारी फिज़ा शीदी दाहींदे चयो त खेनि वालिद एजाज़ शीदी, चाचे शहज़ाद उन्नीब सर मोहम्मद उर्फ़ सरू शीदी, शाहिद इम्तियाज़ अहमद ऐं फयाज़ खां जान जो ख़तरो आहे। खेनि तहफ़ुज़ फ़राहम करे मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे। HSTV न्यूज़ पटईदन। असांजो नालो फिज़ा आहे। मुजीब जोए सां शादी कई आहे गंबट वारी कोर्ट में। असांखे ख़तरो आहे असांजे माइटनि मां त असांखे जान सां मारे छॾींदा। फयाज़, उनेब, भाटे, इमू, शाहिद